ज़हर ज़िंदगी वक्त खां पहिरियां तव्हांजो हिते अचण मूंखे शक में मुब्तला थो करे। जॾहिं त मूं तोॾे हिते अचण लाइ को न्यापो बि नाहे मोकिलियो। अदा मूं कुझु बि नाहे कयो। पठाणी जी त तव्हांखे ख़बर आहे, ॻोठ जा छोरा बि हुन सां ॻाल्हाइण खां लहराईंदा आहिनि। हाणे भाॼाई जो हुन ते टोकूं कंदी त छा हू हिनखे छॾे ॾींदी? मूंखे भल उबती करती सको ई छॾे। एड़ी ॻोठी जी छोकरियुनि खे घर अचण छो थी ॾे? कमाल खान ऐं तव्हां झेड़े खां पहिरीं छाते मुंहुं मारी पे कई? इहो कॾहिं जो वाक़ियो आहे? 2 ॾींहं पहिरियां जो। छा तूं असांखे फासाइण थो चाहीं? ख़बर नथी पवे त कमाल खान जो इहो हाल कंहिं कयो आहे। वॾी ॻाल्हि आहे, जॾहिं कुता वञी हालार जी ओताख ते बीठा, पोइ हाणे रईस खे कंहिं ते शक आहे? भाई जेसि ताईं कमाल खान अखि न खोलींदो ऐं बयानु नथो ॾे तेसि ताईं रईस वॾो कंहिंजे ख़िलाफ़ बि कदम कोन खणंदो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।